सतगुरु अर्जन देव महाराजन जी सुखन ॾियण वारी सुखमनी साहिब जो किरम जेको हली रहियो आहे अॼु 79 किरम आहे जंहिंजो हे 7 पद आहे। नाई अष्टपदी जो प्रभु जी अनंत महिमा में हे साहबन सॼो ॻायो आहे। कई कोट करोड़नि जी संख्या में गिणती में साहबन गिणत आंदी आहे परमात्मा जी प्रकृति जी। उनमें हे पद श्री राम कई कोट खाणी अरुखंड कई कोट खाणी अरुखंड कई कोट खाणी अरुखंड कई कोट आकाश ब्रह्मांड कई कोट आकाश ब्रह्मांड कई कोट खाणी और खंड श्री राम। असांजे इन धरती ते ये पृथ्वी विनाशपति पहाड़ और मनुष्य पशु पखियुनि जे लाइ ये धरती ठही आहे। विनाशपति सां गॾु खाणियूं जंहिंमें 7 क़िस्मनि जा धातु जेके सॾिबा आहिनि 9 क़िस्मनि जा उहे सभु धातु धरती में मिलनि था। सोन खां वठी वेंदे लोह ताईं सभु उन मिट्टी मां निकिरे थो और उहे खाणियूं खंडनि में विरासत थियल आहिनि। उहे खंड वरी ब्रह्मांड में आहिनि। और विनाशपति पहिरीं पैदाश संसार में लोहारनि जी रखाणनि जी असांजे जंहिं ढक छत जे अंदरि वेठा आहियूं उनमें इहे 3 शयूं इस्तेमालु थियल आहिनि लोह काठ और मिट्टी। सिरां चाहे गारो चाहे सीमट इहो सभु मिट्टी मां ठहियल आहे। श्री राम। 3 जे अंतर्गत असांजो इहो छट थिए थो। तो साहिबनि जो कई कोट कई करोड़े खाणियूं आहिनि और खंड आहिनि। कई कोस आकाश ब्रह्मांड हिकु ब्रह्मांड में चयो थो 14 लोक 7 लोक पाताल जा 7 आकाश जा और 9 खंड और 7 दीप। तंहिंखां पोइ बि गुरु नानक साहिब जन पहुता आहिनि 7 दीपनि खां बाद में लोकां लोक हिकु पर्वत आहे जिते वञी करे मर्दाने खे चयो हिन खां अॻु में हाणे 1000 सूर्य जो भ्रंत बि रोशनी न थींदी। श्री राम। पर वेदांत में अञा कुझु ॼाणायूं त हिकिड़ो उन लोकां लोक पर्वत खां पोइ बि हिकिड़ो समुंड आहे। राम। त साहिबनि चयो अहिड़ा कई कोट ब्रह्मांड आहिनि। हाणे उहे खाणियूं त थियूं खंड थिया ब्रह्मांड थिया पर उन्ही में वर्तन करण वारा
कई कोट कीने अवतार, कई कोट कीने अवतार, कई कोट कीने अवतार, कई कोट कीने अवतार, कई बार पसरियो पासार, कई बार पसरियो पासार, कई बार पसरियो पासार, कई बार पसरियो पासार, कई कोट होए अवतार, कई कोट होवे अवतार, कई जुगत कीनो विस्तार, कई जुगत कीनो विस्तार। श्री राम। सावरन चयो जेके अॻ में ॿुधायासीं त उहो धरती मनुष्य पशु पखी अवतार जेको शब्द आहे उहो अवतरण मां ठहियो आहे जंहिंखे सिंधी में चइजे फेरो। श्री राम। अवतार जे शब्द खे सिर्फ़ राम ऐं कृष्ण सां जोड़े न छॾिजे या मतां भुल न थी पए असांखां। उहे बि फेरो में आया, अवतार मीन्स फेरो, पर उहो उन्हनि खे छाजो फेरो हो? उहे विष्णु जो अंश मां आया। उहे असां सभई अवतार वेठा आहियूं, हे सभई अवतार आहियूं, सभई कंहिं न कंहिं फेरे में आया आहियूं, सभिनी जो नओं जनम कोन्हे। अॻ में छा हुआसीं, तव्हां छा हुआसीं, तव्हां छा हुआसीं? कई कोट सैल गिर किए, बाणी में साहबनि जो कबीर साहिब जन, कई किरोड़े भेरा असां सैल हासे, पत्थर हासे, गिर हासे, पहाड़ हासे, बिनास्पति हासे। प्रभु बहितर थो ॼाणे, छो जो जेका जीव आत्मा आहे उनजी का तोर माप कोन्हे। सिर्फ़ एतिरो वेदांत में चयो अंगुष्ट प्रमाण, जीव खे चयो अंगुष्ट प्रमाण। हरे राम राम। और आत्मा जेका सताए उहा चाहे राम में, चाहे कृष्ण में, चाहे डाकू में, चाहे चोर में, चाहे पशु में, चाहे केवल में, उहा बराबरि आहे, उनमें कोई अंतर कोन्हे। बाक़ी जेको शरीर जो फेरो थियो, इहे कई अवतार जो मतिलबु इहो रामाकृष्ण आहे न, पर रामकृष्ण खे बि वठो त जॾहिं अनंत ब्रह्मांड थिया त हिकु ब्रह्मांड जे हलाइण जे लाइ हिकु ब्रह्मा, हिकु विष्णु, हिकु महेश। त जॾहिं ब्रह्मांड ठहे थो त युग बि हलनि था, युग बि हलनि था त राम बि ईंदो, कृष्ण बि ईंदो, त अहिड़ा अनंत ब्रह्मांड त अनंत रामकृष्ण थी वेंदा न। श्री राम। पर हे ॿी सफ़ाई सां असां सम्झी छॾियूं, कई कोट हो अवतार, कई जुगत कीनो विस्तार। पंहिंजी युक्ति सां भॻवान हे सॼो विस्तार कयो आहे। 84 लख जूणियूं प्रकट कयईं, एॾो सॼो विस्तार करे छॾियईं। हिकु हिकु जूण जो मुहांडो पंहिंजो, राम। हर हिकु मनुष्य जो मुहांडो पंहिंजो। इहा कहिड़ी उनजी युक्ति रचियल आहे। कई बार पसरो पासारो, कई बार पसरियो पासारो, कई बार पसरो पासारो, कई बार पसरियो पासारो, सदा सदा कोई कंकार, श्री राम राम, श्री राम राम, हरे राम राम, श्री राम, श्री राम राम, कई बार पसरो पासारो, कई बार पसरियो पासारो, सदा सदा कोई कंकार, कई बार पसरो पासारो, कई बार पसरियो पासारो। हे पासारो सिर्फ़ असांखे हाणे ॾिसण में अचे थो, ईअं नाहे। कई बार, कई भेरा, उन कई भेरनि खे थोरो ईअं विवरण कजे। श्री राम। परलय थिए थी, वरी नई सिरे सरी रचना थिए थी, परलय खां पोइ सदा एक ओंकार परमात्मा पाण अची बचे थो। त उहा परलय कॾहिं कॾहिं थिए थी त लिखियो त हे जेको युग हले थो कलयुग जो 5000 वर्ष 32 वर्षनि जो, द्वापर तां बीणो। श्री राम। 4,32,000
वरी 8,64,000, वरी त्रेता 12,96,000, वरी सतयुग 17,20,000, 28,000 श्री राम। ऐं 43,20,000 हिकु चौकड़ी जो आयु ॼाणाई थो। चारि जुगनि खे सॾे हिकु चौकड़ी सॾिजे। अहिड़ियूं 1000 जुग थियनि तॾहिं थिए हिकु महाजुग। अहिड़ा 96 महाजुग थियनि तॾहिं थिए हिकु मुनो। अहिड़ा 7 मुना थियनि तॾहिं थिए ब्रह्मा जी महाराज जो ॾींहुं। अहिड़ा 7 मुना ॿिया थियनि तॾहिं थिए ब्रह्मा जी महाराज जी राति। इन 14 मनवंतरनि खे गॾे करके चइजे हिकु कल्प। श्री राम। ब्रह्मा जी महाराज जो हिकिड़ो ॾींहुं। श्री राम। त हिन हिकु ॾींहुं ऐं राति में 7 मनवंतरनि में प्रलय थिए थी। त साहिबनि चयो कई बार पसरियो पासार, कई बार। वरी उहो पंहिंजो कर्म जो हे गूढ़ रहस्य आहे जंहिंखे कोई जीव न सम्झी सघंदो, उहो ठाहिण वारे खे ख़बर आहे। छो जनम ॾिनो अथई, छा कराईंदो, कीअं समाप्त कंदो, काथे समाप्त कंदो। श्री राम। वरी काथे मोकिलींदो, उनखे छा कराइणो आहे बहितर थो ॼाणे। वरी नई शुरूआती सृष्टि जी वरी पंहिंजे कर्मनि जे हिसाब सां उहा संरचना थींदी। एतिरो ई पंहिंजे शास्त्रनि में ॼाणायल आहे। त साहिबनि उहे वाक संत जी वाणी वेद जे समान आहे। फरमाइनि था असांखे कई बार पसरियो पासार और सदा सदा एक अंकार। कई भेरा अकेलो रहे थो, कई बार पसारो बणाए करके ॾिसी ख़ुशि थिए थो। कई कोट कीने बहु भांत, कई कोट कीने बहु भांत। प्रभु ते होए प्रभु माहे समाते, प्रभु ते होए प्रभु माहे समाते, प्रभु ते होए प्रभु माहे समाते। कई कोट होए हा प्रभु ते होए प्रभु मां। कई कोट कीने बहु भांत, कई कोट कीने बहु भांत। श्री राम। पर वरी ईअं न त जेका हिकु नमूने सृष्टि ठही वरी उहा ॿिए भेरे ओड़े नमूने हलाईंदो, न वरी पंहिंजी पंहिंजी रचना जे रूप में। श्री राम। काथे साॻे नारद खे चयूं त उहो साॻो ई ब्रह्मा जो पुत्र आहे, त काथे वेश्या जो पुत्र बि सॾियोसि। कई नालनि सां वरी कंहिं कंहिं रूपनि में अलॻि अलॻि प्रकट कंदो आयो परमात्मा। कई कोट कीने बहु भांत, अनेक प्रकारनि सां सृष्टि जी संरचना कई। और प्रभु ते होए और प्रभु मां ठहे थी, प्रभु माहे समाइजी वञे थी। मुंहिंजा प्यारा, इन सॼे चवण जो जेको भाव आहे उहो इहो आहे दर्शाइण जो त परमात्मा जी दृष्टि में प्रतिकूल कोन्हे, अणवणंदड़ कोन्हे। गुरु नानक साहिब चयो सो करे जे तिसह रज़ा आहे। जेकी उनखे रज़ा आहे, जेकी वणेसि थो उहो करे गुज़रे थो। ॿिया पूछ न मसलत करे धरे, जो कुझु करे सो आपह करे। उनखे ॿियनि खां सलाह वठणी कुझु कोन पए थी। पंहिंजी इच्छा सां जीअं जेकी ठाहिणो अथसि ठाहे। वरी कीअं समाप्त कंदो राम बहितर थो ॼाणे। हिन जीव वटि कोई जवाब कोन्हे मां छो पैदा थियो आहियां ऐं कॾहिं समाप्त थींदुमि, त विच जी कहिड़ी ख़बर कीअं गुज़ारींदो। श्री राम। बसि सुख जो गुज़ारणो आहे त उनजी यादि में गुज़ारणो आहे। उनजी दृष्टि में सभु अनुकूल आहे। हे जीव जी दृष्टि में प्रतिकूल आहे, हीअं न थिया हीअं थिया।
जीअं जॾहिं बि जेतिरी बि हस्ताक्षेप हे कंदो जीव तेतिरो दुखी थींदो, ॿियो हथ कुझु कोन ईंदुसि। हथ सां दुखी थिए थो, हथ सां चिंता ख़रीद करे थो, जॾहिं हस्ताक्षेप करे थो। जेकी प्रभु बणाए थो उन ते राज़ी रहे। अघारे प्यारे भाई नवलराम जे मुख मां सुहिणियूं सुंदर सिखियाऊं ओ पुराणनि शास्त्रनि जो तत्व कढी करके संत ये 16 सिखियाऊं ठाहियूं आहिनि अनुभव मां। कहिड़ियूं? श्री राम समा जो ही गुजर जावे याद ताको ना करो, वो ही गुजरण हो, और आने वाले वक्त की भी चिंत मन में ना धरो। जो बनावे आप प्रभु ताहे पर राजी रहो। श्री राम राजी रहो। और जा बनी कोई चई विझे, कोई ॿियो चई विझे, अड़े तोसां हेॾो कुझु थी पियो आहे, तॾहिं मुख खे खोले करे उन खे ईअं चओ, न त हृदय में सदाई राज़ी रहो। उनखे चइजे जा बनी सा है भली यूं सदा मुख से कहो। मुख सां चवण त कंहिं ॿिए जे ॻाल्हाइण लाइ ॿिए खे चइबो, न तॾहिं न मुख खोलबो, पंहिंजे लाइ छाजे लाइ चइबो। श्री राम पाण मन में राज़ी रहो। राज़ी जो शब्द वात सां न आहे, मन सां वास्तो रखंदड़ आहे। प्रसन्न रहो, राज़ी रहो। पर तव्हांजो कष्ट ॾिजी ॿिए खे थिए थो त हुनखे चवंदो बाबा न एॾो ख़्यालु न कर, प्रभु जेकी करे थो हुन में भलाई आहे। अञा मूंखे हेतिरो करे छॾिया त पोइ मां छा कयां, अञा मूंखे हीअं बणाया त पोइ मां छा कयां। लख शुक्राना प्रभु जा बनी सा है भली यूं सदा मुख से कहो। श्री राम त मुंहिंजा प्यारा साईं जी दृष्टि में कोई बि प्रतिकूल न आहे, अणवणंदड़ न आहे। जेकी करे थो हुनखे वणंदड़ आहे। ॾिसो 11 खूणियूं कौरवनि जूं हुयूं, 7 खूणियूं पांडवनि जूं हुयूं। भगवान कृष्ण पाण बीठो पांडवनि जे पासे आहे। हरे राम हो त धर्म ते हुया, उन्हनि जी पंहिंजे धर्म रक्षा कई, न कि श्री कृष्ण रक्षा कई। हरे राम 5 पांडवनि जी हुया बि देवताउनि में प्रकट थिया, वरी स्वर्ग वञनि पिया। पर जेकॾहिं हिते अची करके उन्हनि जे शरीर में का भुल थी त उहे बर्फ़ ते किरंदा विया, हिन धरती ते रहिजी विया। हुया देवताउनि जे अंश मां पैदा थियल, पर हिकिड़ो युधिष्ठिर ई बचो जेको मथे हलियो वियो। श्री राम इतिहास महाभारत में साखी आहे, ॿुधाए थो। पर भॻवान जेकॾहिं 11 खूणियूं होॾे समाप्त कयूं त 7 खूणियूं पांडवनि जूं बि समाप्त कराए छॾियईं। ईअं कोन त होॾे पक्ष रखे, 18 खूणियूं ख़तम। श्री राम पर वरी चई अञा कोई मतां आङुर खणे त जंग में हुन 2 पासा पूरा कराया त अची वरी लीला जे कयं त पंहिंजो पोटो ख़ुदि सांब, जंहिंखे ख़ुदि यादवनि जा ॿार वठी विया दुर्वासा ऋषि वटि, कपिड़ो पेट में विझाए करे उन ॿार खे और पुछण लॻसि, ज़नाना कपिड़ा पाराए वियसि। हिकिड़ो पुटो प्रद्युमन, भगवान श्री कृष्ण जो पोटो सांब, प्रद्युमन जो पुत्र। चए हिन मां छा ॼाईंदो त ऋषि पंहिंजे शांत में रहियो। पर वरी पुछी विधोसि, चए वञो खेॾो वञो ॿार उतां खेॾो वञो। सभु ॼाणे पियो ऋषि। चए न ॿुधायो हिन में छा पैदा थींदो। ओहो संता सेती मश्करी हे डूबन की रीत, भगवान ख़िदमत करे हुजतां करे पलीत। बसि हुजत कराए विधो ॿारनि खां, भुल थी वई। चए हिन में उहो पैदा थींदो जेको तव्हांजे कुल जो ई नाश कंदो। उन जे पेट मां हुयो त खिल मां ढिल थी वई, जेका खिल में ढिल चइबी आहे। विधो त कपिड़ो हो, पर उन मां उहो लोह पैदा थियो। श्री कृष्ण वटि आख़िर रस्तो उन ॾिनुनि, वञो बाबा हीअं कयो वञे। उन खे समुंड जे कंठे ते वञी घसायूं। घसाईंदे उहो जेको बूरो किरंदो वियो, उन मां अहिड़ो गाह पैदा थियो जेको तीरनि वांगे। वरी जे वठी पीतो शराब अची जो उते पहुता, लिखंदा उहे 56 करोड़ यादव, बाक़ी जेके खणी हलाए कीअं बचा आहिनि। श्री राम उहे समाप्त थी विया। इतिहास ॼाणाए प्रभु बहितर ॼाणे। श्री राम त पिछाड़ी अहिड़ो वाक उतां सत करायईं भॻवान
जो वो गंदे 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 ज़रड़ी जेका बची हुआ समुंड में फेंकी वही हुआ उन मच्छ काई गिही वरती उहा कॾहिं मुहाणे खे मच्छी हथ आई उहो ॿाहिरि फाड़ींदे चीरींदे उनखे उहा लोह जी ज़री निकिती उन में उहो तीर बणायो उहो तीर श्री कृष्ण पाण खे लॻरायो श्री राम। त हुननि जी दृष्टि में हिते साहिब चवनि था हिकु हिकु तुक में इतास भरे पिया ताका तुन जाने कोए ताका तुन जाने कोए आपे आप नानक प्रभु सोए आपे आप नानक प्रभु सोए ताका तुन जाने कोए आपे आप नानक प्रभु सोए सुखमनी सुखम रत प्रभु नामो वागु भगत जना के मन विश्राम सुखमनी सुखम रत प्रभु नामो श्री राम। हाँ तोखे जंहिंमें आनंद अचे बाबा जीव उन जे अंश आहे तूं पाण खां पुछ मुक्त थींदे या वरी भरमण में संसार जे में ईंदे जेको बि असांजे मन जो संकल्प उथंदो बाबा हरे राम जंहिं भाव सां इहा ॻाल्हि असां यादि रखूं उहो बीज बोइजी वियो। कल्ह सुबुह सत्संग में इहो हलियो तूं दाता प्रभु देवनहार प्रभु ॾियण वारो आहे उहो दातार आहे हे दातियूं सभु उन्ही जूं आहिनि जेकी तूं घुरदे पर बसि इहा ॻाल्हि आहे उहो कॾहिं ॾे वई कहिड़े जनम में ॾे वई पर तोखे मिली ज़रूरु रहणो आहे जेकी बि मंग कंदे जेकी बि मन में तूं इच्छा कई उहो तुंहिंजो बीज बोइजी वियो उनजो फल तोखे भोगणो ई पवंदो जेतिरियूं जेतिरियूं कामनाऊं कंदे ओतिरा ओतिरा तोखे जनम भोगणा ई पवंदा छो जो उन कामना जो फल परमात्मा कॾहिं ॾींदो इहो उहो प्रभु बहितर थो ॼाणे हरे राम। इन जे लाइ सावधान कयूं जेतिरो थी सघे भॻवान जे नाम में जुड़े रहो अधिक कामनाऊं वासनाऊं न करे तोखे शरीर मिलिया चुप करे ॿ फुल्का खाई करके आनंद सां गुज़ारे छॾे हिन माया में भुल न श्री राम। माया देख न भूल मनमुख मूर्खा माया देख न भूल माया जो कम ई भिटकाइणो आहे हिन चकर में आणींदे पाण जंहिंमें तूं ख़ुशि थिए जेतिरो अंदरि मन नाम सां लॻो रहंदे ओतिरो आशान वासनाउनि खां बचियो रहंदे तुंहिंजो जनमण जो चकर कटिजी वेंदो। तूं चाहे त हे सॼे चवण जो मतिलबु इहो आहे त प्रभु पंहिंजे पंहिंजे उन्हनि जीव जे अनुसार उन वासनाउनि कामनाउनि जे अनुसार संसार जी सृष्टि ठाहे थो वरी हे आदान पदरान लहणा ॾियणी हे रगड़ा झगड़ा अदला बदली हिक ॿिए सां जेका थिए थी ओटी मोटी बसि वरी उहो फल भोगण लाइ वरी जनम वठे थो जीअं भुले थो मूंखे हे खपे त वरी ॿियो जनम वठणो पएसि थो। त जेतिरो थी सघे सत्संग में इहो पिरायूं नाम जपे हृदय खे संतोष ॾियूं असांजे हृदय खे संतोष ईंदो तॾहिं हृदय मां जीव ते दया प्रकट थींदी हृदय में दया प्रकट थींदी जॾहिं दया प्रकट थींदी तॾहिं असां लोकनि जी शेवा करे सघंदासीं संसार में प्रभु खे रखी ॼाणी करके उन संसार जी शेवा कंदासीं तन जी धन जी मन जी वाणी जी जेकी जेकी बसि श्री राम जेकी वसण पुॼे वाक सो कज केचन कान साईं जे कान कर साईं सभ में समायल थी बसि पंहिंजो भलो चाहे त भलाई जा कम कर सभ जो भलो कर हरे राम। पर इहा दया तॾहिं प्रकट थींदे जॾहिं तुंहिंजे हृदय खे संतोष हूंदो संतोष तॾहिं मिलंदो जॾहिं नाम खे जपींदे श्री राम। त जाइज़ आहे असां संत जे संग में अची करके हरि नाम खे प्राप्त करे
कबीर सेवा को दो भले, एक संत एक राम, राम जो दाता मुक्त को संत जपावन नाम। राम मुक्ति ॾींदो आहे तो संत नाम जपाईंदा आहिनि, इन जे लाइ शेवा जे लाइ ॿई भला आहिनि। संतनि जी शेवा करे नाम खे प्राप्त करे असां पंहिंजे जीवन मुक्त बणिजूं। एतिरे निखण सां अॼु जे सत्संग जी समापति कयूं था। श्री राम मुंहिंजा प्यारा, हाणे ईंदड़ चोॾस वॾी चोॾस खणी चऊं, जंहिंजो नालो ई अनंत चोॾस आहे। 28 चोॾसनि में हिकु शुक्ल पक्ष जी चोॾस ईंदी आहे, ॿिए कृष्ण पक्ष जी, पर हिन चोॾस खे सभु आहे अनंत चोॾस, ॾाढी श्रेष्ठ तो चोॾस आहे। श्री राम जंहिंमें साईं जन निर्वाण पद प्राप्त कयो, उहा मेले जे रूप में हे माहानी वर्सी आहे संतनि जी, उहो सालियानी वर्सी थींदी। 10, 11, 12, 13 पलो थींदो 9 महीने जी सेप्टेम्बर। प्रेम सां सॼी संगत खे असांजे नंगर वासियुनि जी संगत जे तरफ़ां बि सभिनी खे वेनती आहे, पंहिंजे प्रेम सां अचनि, प्रेम सां अची मेलनि खे मल्हायो, संतनि जा प्रवचन सत्संग ॿुधूं, असां शेवा करे पंहिंजो जीवन सफल कयूं। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम श्री राम जय राम जय जय राम, 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 संत असां सभिनी जा आहिनि, संत सभिनी जा पंहिंजा आहिनि। चलो असां संतनि जा थियूं, पंहिंजा थियूं, सदाई पंहिंजा आहियो। श्री राम जेका पहिरीं विषय ॿुधी आयो, वॾभागी साध संग प्राप्त, तिन भेट दुर्मत खोई, भेटण सां खोटी मत नाश थिए। त उन जे लाइ असांजो पंहिंजे हिन सतगुरु जे दर सां जुड़ियल शेवकनि सां, चाहे जिथे समतियूं ठहियल आहिनि उहा बि उन्हनि खे ख़बर आहे, जेके 5 प्यारा ठाहिया विया उन सां इहे शर्त लागू कया विया। उहो उते जे संगत खे सभिनी खे उहो खुलेआम ॿुधायो वियो त इहो शर्त लागू आहे। जूप मास मद वेसवां, हिंसा चोरी नार, सप्त लोक में सप्त हैं, सप्त न छोहे उदार। उदार ददो अखर चइबो आहे बुद्धिवान पुरुष खे। उदार शब्द जी माना आहे बुद्धिवान पुरुष। पाताल लोक भारत खां वठी वेंदे अफ्रीका अमेरिका, इहे जेके पाताली लोक आहिनि सभई, इन में इहे 7 शयूं आहिनि: जुआ, मांस, शराब, वेश्वां, प्राय स्त्री गमन, हिंसा, चोरी। इहे कलयुग जा सभई शयूं आहिनि विनाश करण वारियूं। मां हथ ॿधी वेनती कंदुमि मुंहिंजा प्यारा, इन्हनि शयुनि खां बचूं असां। शराब बुद्धि खे नाश करण वारो। यादव कुल सॼो 56 करोड़ शराब पीअण में मती नाश थी। उहे तीर जेके गाह ठहियो हो, पाण में खणी करके हिक ॿिए खे खून करके यादव कुल समाप्त थी वियो।
शराब जे पीअण खां पोइ नीति शास्त्र लिखियो आहे